दोस्तों जीअं त अफ़गान बस्ती में बीठा आहियूं। तमामु अफ़गान बस्ती हिन वक़्तु मसमार थी चुकी आहे। सिर्फ़ु मस्जिदूं जेके आहिनि उहे छॾियूं अथऊं, बाक़ी टोटल जेका बि अफ़गान बस्ती आहे उहा हिन महिल सॼी भोरा भोर थी वई आहे। का शइ न बची आहे, रुगो ब्लाक पिया आहिनि। अब्दुल कादर डेपर साहब साम्हूं बीठो आहे। नौजवान सर अफ़गान बस्ती अॼु अचर आहे 2 तारीख़ 2 तारीख़ जे करे जेको आहे सो अॼु अचर मोकरा मिले जी कमर्शियल ते कुझु बचियो आहे, कुझु अञा पसाइण जा बचा जा ऑपरेशन हलेनि थो। बाक़ी ही तव्हां पाण ॾिसो था जेके वॾियूं वॾियूं बिल्डिंगूं हुयूं, 4 खां 5 हज़ार घर हुयो, लखे माण्हू हुया, मार्केटूं हुयूं, बाज़ारूं हुयूं, मुर्गी जा वॾा दुकान हुआ, किराने जा वॾा होलसेल जा दुकान हुया, कपिड़े जा दुकान हुआ, लेकिन वॾियूं वॾियूं मार्केटूं सभई दुकान हुया। अॼु तव्हां ॾिसो था उहो मुकमल ढेर थी चुको आहे, का बि शइ न बची आहे। बिल्कुलु मलबे ते हींअर असां बीठा आहियूं ऐं कार्रवाई तमामु तेज़ आहे। हितां अफ़गानी असांजे इलाइक़े में त मुकमल निकिरी चुका आहिनि माशाल्लाह। ज़बरदस्त दोस्तों, तव्हां ॿुधो त जीअं अफ़गान बस्ती में तक़रीबन लखनि जी तइदाद माण्हू हूंदा हुआ, अॼु हुते कुझु बि कोन्हे को। हीअ अफ़गान बस्ती असां तव्हांखे ॾेखारीसीं। हिते हिन महिल का शइ कान्हे। को वक़्तु हो हिते लखे माण्हू हूंदा हुआ, लखे अफ़गानी हूंदा हुआ, जिते चर्स, आफ़ीम, हीरोइन ऐं मुख़्तलिफ़ जराइम, मुख़्तलिफ़ क़िस्म जा मंशाइत हिते सरेआम विकिरो थींदा हुआ। अॼु जॾहिं हिननि जो ज़वाल आयो आहे त हिननि जो को ॻोल्हियो माण्हू नथो लभे ऐं समूरी हज़ारनि जी तइदाद में जेका हिननि जा घर हुया उहे हुकूमत ड्राए पट करे छॾिया आहिनि। तव्हांखे वीडियो में नज़र ईंदा हूंदा। ऐं का शइ न बची आहे। सॼा मार्केट, सॼा दुकान, सिर्फ़ु हिते मस्जिदूं बचियूं आहिनि, बाक़ी ॿियो कुझु बि कोन्हे। उनजे करे सिंध हुकूमत खे गुज़ारिश कंदासीं, अपील कंदासीं त वेली सिंधी माण्हुनि खे हिते तव्हां सेटल कयो। उहे तव्हांजे कमु ईंदा सुभाणे, छो त सिंधियुनि जी आहे। ऐं जेके बेघर माण्हू आहिनि, बेयार मददगार माण्हू आहिनि, उन जे लाइ तव्हांखे पुरज़ोर अपील कंदासीं त पैसनि ते ई सही का अहिड़ी सिचुएशन ठाहियो जीअं हर माण्हूअ खे, हर ग़रीब खे, हर बेघर खे पैसनि में ई सही, लख लख में, 1.5 2 लखनि में तव्हां पंहिंजे थ्रू